वनेरा अॼु बि ॾह रुपए न ॿ माण्हू गिड़काए वई। भले केतिरो बि बारूद ख़र्च थिए पर इन ॾाइण जो इन ॻोठ मां वजूद ख़तम थियणु खपे। वञो।
मंजिल पंहिंजी क़रीब आहे वरी रहमान खान जे वटि पहुची ऐं पंहिंजे मिशन खे पूरो कंदासीं त पोइ कंहिंजो इंतज़ारु आहे शेवा खान त पोइ हलो अचो साथियो शहबाब खान छा दिलवारा पाण खां पोइते में रहिजी कोन विया न आया त न हू अॻियां निकिरी विया पंहिंजे अॻियां हुआ ऐं हू अॻियां निकिरी विया हूंदा हींअर हलण जी कर शाबाश गोठारो ही शैतान मुझे वस खां ज़ोर थी वियो आहे सुभाणे जंहिंखे बि हिन ॻोठ मां लॾे वञिणो हुजे वञी सघे थो न वॾेरा न वॾेरा असां ॻोठ वारा सभु तव्हां सां ॿधल आहियूं असां तोसां शामिल आहियूं मरण घड़ीअ ताईं हर मतिलबु त लिहाज़ सां असां तोसां गॾु रहियासीं ऐं रहंदासीं जेसीं ताईं असांजी ज़िंदगी आहे जेसीं ताईं असांजी हयाती आहे उन ताईं असां तुंहिंजो साथ ॾींदासीं हाणे तव्हां कंहिंखे बि लॾे वञण जी ज़रूरत न आहे शहबाज खान तूं हिते मूं तुंहिंजे लाइ केतिरा माण्हू मोकिलिया पर किन जा त मूंखे लाशूं मिलियूं किन जो अतो पतो बि न पियो पर वॾेरा तव्हांजो कमदार ज़ख़्मी हालत में असां वटि पहुतो अहमद खान जो मैसेज खणी आयो आहियां वॾेरो अहमद खान ऐं उन जो घोट वॾी मुसीबत में आहे अदा तुंहिंजी इहा हालत ऐं गई आहे हू शैतान वॾो ख़तरनाक आहे ऐं
सभिनि खे मारे छॾींदुमि तूं वेठा दोस्तों जल्दी करो, लेके अस्पताल ले चलो। खतरनाक जानवर जो अटैक है निरती बेहोश है मान की मेडिसिन ॾियण वाला कम ठीक थी मां कुछ मेडिसिन लिखियो तव्हां वठी अचो त लॻे सारा बेहतर अजय दोस्तों ये वठी अरे मेडिसिन को जाने दे शाबार खान इनके होश अची वियो जंग खां गुज़रे ऐं हुन केतिरियूं इंसानी जानियूं तबाह कयूं चइबो त वॾेरो अहमद खान हिन शैतान जो मौत असांजे हथां ई ॾिसण थो चाहे असां शैतान जे कोशिशनि खे नाकाम करण जे लाइ तोसां गॾु आहियूं शहबाज खान मज़र त पोइ ही शैतान खान खां बची न सघंदो
दा सरण हाणे तू इते आराम कर ऐं असीं वञूं था अचो साथियो अस्पताल में दाख़िल कराए तव्हां अचण जो फ़ैसिलो कयो ऐं जेसी ताईं हिन शैतान खे हिस्तो नाबूद न कंदासीं तेसी ताईं हिन ॻोठ मां न निकिरंदासीं वॾेरा जेसी सिसियम सावा तेसी तव्हांजो ॻोठ वारनि जो साथ निभाईंदासीं वॾेरा मुंहिंजे रग रग में हिन शैतान जे लाइ बाहि भड़की रही आहे जेसी ताईं मां हिन शैतान जो अंत न आणींदुसि तेसी ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून न मिलंदो असां ॻोठ वारनि लाइ जान ॾियण लाइ तयारु आहियूं अदा अहमद खान मां बहननि सां गॾिजी पंहिंजे महसूम पलांद तो पोइ देर छा जी आहे हींअर हथियार खणो हलो शहबाज खान असां सॼो बेड़ो लताड़े हिते पहुता आहियूं पर असांखे किथे बि उन शैतान जो को बि निशान नथो मिले हर तरफ़ मुअल माण्हू जा लाश मिलिया आहिनि मूं फायर करे हुनजो पीछो कयो पर शायदि तमामु माण्हू परे निकिरी वियो शहबाज खान शैतान मुंहिंजे निशाने खां बची वियो हाणे शैतान मूंखां न बचंदो अचो आदिल हुसैन ही शैतान ॾाढो ख़तरनाक है चालाक है आदिल हुसैन हुन शैतान जे चालाकिन खे बखूबी ॼाणे थो हाणे ख़तम थी वियो ॾाहिण जो को अतो पतो ई न आहे
इतने ॾाढो चालाक आहे मूंखे लॻे थो हू ॾींहं जो वार न कंदो त पोइ हल शहबाज खान मां बारूद ऐं कुझु खाइण पीअण जूं शयूं खणी आयो आहियां शहबाज खान ॿी कंहिं शइ जी ज़रूरत न अहमद खान महिरबानी ओए यारो यार शहबाज खान शैतान जा सभु खाज बेड़े लाश बेदर्दीअ सां मारिया विया आहिनि ऐं हू पंहिंजी ज़िंदगीअ में एतिरो भयानक मौत न आहे ॾिठो हिन शैतान जी अखियुनि में मूं हिकु अजीब चमक ॾिठी आहे हू जंहिंखे बि पंहिंजो खाज बनाए थो उन जूं दिलियूं कढी हू खाए हुन जे हलंदड़ फिरंदड़ हरकतुनि मां ईअं महसूसु थिए थो त हू इंसान आहे हुन जो चहिरो एतिरो त ख़ौफ़नाक ऐं भयानक आहे जेको बि इंसान हुनखे ॾिसे थो उहो पंहिंजा होश ऐं हवास विञाए वेही रहे थो इन मां इहो साबित थिए थो त हू जानवर न पर हिकु वहशी दरिंदो आहे जेको हर रोज़ पंहिंजी प्यास मिटाइण लाइ इंसानी खून पीए थो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त हू असां ते ॾींहं जो हमिलो छो नथो करे मूंखे लॻे थो त सिज जी तेज़ रोशनी इन जे लाइ वॾे में वॾी कमज़ोरी आहे पोइ त हुनखे मारणु पाण लाइ आसान आहे ॾींहं जो ओतिरो ई मुश्किल आहे पर हू शिकार करण खां पोइ अहिड़ी गुमनाम गुफ़ाउनि ॾांहुं हलियो वञे थो जिते पहुचणु ॾाढो मुश्किल आहे पाण खे इन शैतान खे इन गुफ़ाउनि मां कढी सिज जी रोशनी में आणणो पवंदो इन लाइ पाण खे हिकु प्लान जोड़णो पवंदो त पोइ प्लान जी तयारी करणु खपे हलो पाण खे हिन ॻोठ मां हलो ॾेलणु घुरिजे आख़िर केसी ताईं अगरि केसी ताईं हिन वॾेरे चवण ते हिन दरंदे हेठां पंहिंजी बचनि जी जानियूं क़ुर्बान कंदा रहंदासीं सावण तूं घबरा न वॾेरे पंहिंजे करे शहर मां हमरा घुराया इंशाअल्लाह त हिन शैतान खे मारे हू पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदो छा सावण तव्हांखे लॻे थो तव्हां हितां सही सलामत शहर ताईं पहुची सघंदो तव्हांखे ख़बर नाहे त हिन जंगल मां तव्हांखे वेंदे वेंदे 2 रातियूं लॻी वेंदियूं ऐं हू शैतान त रातियुनि जो शहनशाह आहे ऐं हू तव्हां ते आसानी सां हमिलो करे सघे थो जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे त असां सां गॾिजी ऐं हिन ॻोठ वारनि सां गॾिजी हिन शैतान जो मुड़ुस थी मुक़ाबिलो कयो अदा साण ही सच थो चए हूअं बि चवंदा आहिनि त
त गिदड़ जी 100 ॾींहं जी ज़िंदगीअ खां शींहं जी 1 ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे। साथियुनि जी जान खतरे में आहे। छा? अयास, ये दाहूं तो बिलावल जो है। ऐं पिस्टल लगे तो या पिस्टल बिलावल जी है। तो वो बिलावल की थिया। अच तक गोलियूस। बिलावल बिलावल अरे धप्पा या सका आई कर दूं। जेकॾहिं तव्हां वक़्त ते न अचो हा त तव्हां शायदि हिन जान में न हुजां हा। पर दोस्त, तव्हां हिन अकेले जंग में छा करे रहिया आहियो? मुंहिंजो ऐं हिन जंग जो तमामु पुराणो रिश्तो आहे ऐं मां हिन जंग जे चपे चपे खां वाक़िफ़ आहियां। चपे चपे खां? ऐं शैतान जी ॻोल्हा में पूरा 2 साल भटकियो आहियां, जंहिं आस पास जे ॻोठनि खे वीरान करे छॾियो आहे। ऐं हाणे शैतान जो रुख़ वॾेरे अहमद ख़ान जे ॻोठ ॾांहुं आहे। वॾेरे अहमद ख़ान जे ॻोठ ते मुंहिंजा साथी बि। छा तुंहिंजा दोस्त हुन शैतान जे पोयां आहिनि? हा दोस्त, मुंहिंजा दोस्त हुन शैतान जे पोयां आहिनि। लॻे थो त शैतान वॾेरे अहमद ख़ान जे ॻोठ खे बि पंहिंजे फासे में फसाए छॾियो आहे। हाणे दोस्त, थींदे ई पाण वॾेरे अहमद ख़ान जे ॻोठ ॾांहुं रवाना थींदासीं। ठीकु आहे दोस्त। त पोइ अच त कुझु पेट जो बंदोबस्तु कयूं।
मज़र एक रात ऐं हिकिड़ो ॾींहुं थी चुको आहे अञा ताईं पंहिंजे दोस्तनि जो को अतो पतो ई कोन्हे को। यार शहबाज़ किथे वो कंहिं मुसीबत में न आहिनि पर शायदि पाण खे हुननि जी मदद जे लाइ हलणु घुरिजे। न मज़र न अञा थोरो इंतज़ारु कंदासीं। छा थियो यार? अयास तुंहिंजी हालत कंहिं कई आहे? यासिर ऐं बिलावल किथे आहिनि? बिलावल जी असांखे दहां ॿुधी ऐं उनजो पीछो कंदे कंदे असांखे उन हिकु पिस्टल अथायो ऐं पोइ असां तमामु दूर वञी चुका हुआसीं जिते मूंखे अचानक हमिलो थियो ऐं मां पहाड़ी खां किरी पियुसि ऐं पोइ मूंखे का ख़बर न आहे यासिर जी। पोइ पाण खे जल्द हली हुननि जी ॻोल्हा करणी आहे। शहबाज खान पाण तो गोठ वारनि सां वाइदो करे आया हूं पर आखिर उन शैतान दरंदे खे काथे ॻोल्हियूं? वो शैतानी दरिंदो इंसानी खून पीअण खां पोइ गुफ़ाऊं ॾांहुं हलियो वञे थो। उन दरिंदे खे ख़तमु करण लाइ उन जे गुफ़ाउनि में वञणो पवंदो छो त इन खां अलावा उन दरिंदे खे ख़तमु करणु मुश्किल ऐं नामुमकिन भी थी सघे थो। पाण हिन शैतान खे पकड़ण लाइ काफ़ी न आहियूं। दिलावर असांजा दोस्त हिन वीरान जंगल में गायब थी विया आहिनि। शहबाज खान लगे थो त इनी शैतान जे वर चढ़ी विया आहिनि। तूं इहो कीअं थो चई सघीं दिलावर खान? छो जो मुंहिंजो मासूम पुट लॻते जिगर इनी शैतान जे वर चढ़ी वियो। उहो कीअं दिलावर खान? हिकु राति मां ऐं मुंहिंजो नंढड़ो गॾु सुता पिया हुआसीं। लखी ओ लखी पुत्र लखी लखी लखी
असांखे तुंहिंजे पुट जो अफ़सोस आहे दोस्त, पर हू शैतानी दरिंदो घणी देर शहबाज खान जे हथनि खां बची नथो सघे। असां पंहिंजी जान जोखम में विझी उन दरिंदे खे गुफाउनि मां कढी सिज जी रोशनी ते आणींदासीं। इंशाअल्लाह ताला दोस्त इहो पाण कम करे सॼी दुनिया में तारीख़ बनाईंदासीं इंशाअल्लाह। हथ हथ में ॾियो दोस्त, पोइ छो न इहो कम जल्दी कजे। अचो। शहबाज खान तो छा कयो आहे ऐं तुंहिंजे अचण जो फ़ाइदो तुंहिंजे हूंदे तुंहिंजे ॻोठारनि जूं जानियूं थियूं वञनि। अहमद खान, असां वरी कोशिश खां पोइ शैतान जी हिकु कमज़ोरी हथ कई आहे जेको सिज जी रोशनी बर्दाश्त नथो करे सघे ऐं हू ताज़े खून पीअण खां पोइ कुझु देर ताईं ख़ामोश थी वञे थो। बसि पाण खे एतिरो ई टाइम आहे हिन शैतान खे ख़तमु करण जे लाइ। ऐं इहो शैतान तेसी ताईं ॿाहिरि न निकिरंदो जेसी ताईं हुनखे रत पियण जी प्यास न जाॻंदी। उनखे पकड़ण जे लाइ उनजे गुफाउनि में ई वञणो पवंदो, छो त पंहिंजे शिकार लाइ निकिरंदो आहे त क़यामत बणी वेंदो आहे। शहबाज खान, हिन ॻोठ जो मुस्तक़बिल हाणे तव्हांजे हथ में आहे ऐं असांजूं दुआऊं हर वक़्तु तव्हां सां गॾु आहिनि। भाऊ तू इते छा करे रहियो आहे? तुंहिंजा हमरा दरिंदे जे पुठियां विया आहिनि। दरिंदे जो रुख किथे आहे? दरिंदे जो रुख हिन तरफ़ आहे। अचो। मूंखे कसम आहे तुंहिंजे लाश जो हुन दरिंदे खे न छॾींदुसि, न छॾींदुसि। तुंहिंजो बयान मां ज़रूरु कंदुसि। आदिल, हाणे शैतान जा पेरा हिन जॻह ते अची ख़तमु थियनि था। तूं हिन पासे रुख कर त मां हिनखे हेॾां थो ॾिसां।
लगे थो त हिन जिन खे साइणो पवंदो वठी हलो पंहिंजे मथे में हलो तू मुझे पुट जो कातिल आई तो मुझे पुट के खदो डाइन डाइन तो मुझे बेगुनाह सत जो रक्त बहायो मौत के वक्त में इंसान मुंह के जानवर जो खादल लाश खादो लाशे इन जंग में लगे तो कोन के जानवर खायो आए वाह मुझे मला वाह सोनी मुंडी पे ने आता था मैं पिया वाह मुझे मला वाह इंसान ने पर एक डाण है डाण हाँ तुझे हिन दुनिया में रहन नामुमकिन है नामुमकिन इंसानी रूप में शैतानी दरिंदा तुझो इन दुनिया में नालो निशान हमेशा हमेशा लाइ खत्म करे छॾींदुसि हल